अस्सलाम वालेकुम। अचो त सिंधी ग्रामर सिखूं उनवान सां। मां आहियां सरदार चंदड़ ऐं अॼु असीं मौजूदु आहियूं। अॼु असांजो उनवान आहे, टॉपिक आहे लफ़्ज़। लफ़्ज़ छा आहे यानी वर्ड छा आहे, व्हाट्स वर्ड। पहिरीं बस पढ़ंदा आहियूं पाण। पाण लफ़्ज़ चऊं था आवाज़नि जे हिकु अहिड़े यूनिट खे जेको का ख़ासि माना या मफ़हूम ॾे उनखे लफ़्ज़ चइबो आहे। या पाण किथे किथे ईअं पढ़ंदा आहियूं, अखरनि जे मेड़ खे लफ़्ज़ चइबो आहे। ॿई वस्पूं आहिनि ऐं ॿई वस्पूं असां वटि तमामु घणो हलनि थियूं। स्कूलनि में आमतौर ते 8वीं में पढ़ाई वेंदी आहे। अखरनि जे मेड़ खे लफ़्ज़ चइबो आहे। पर पाण पोएं लेक्चर में पढ़िया हुआसीं त अखर मिली करे लफ़्ज़ न आहिनि ठाहींदा, बल्कि अखर मिली करे हिकिड़ो पद ठाहींदा आहिनि, स्लेब ठाहींदा आहिनि ऐं पद मिली करे लफ़्ज़ ठाहींदा आहिनि। सो बहितर आहे त पाण खे मथियों जेका वस्प आहे उहा पढ़णु खपे, छाकाणि जो उन में अखरनि खां वधीक आवाज़नि ते ज़ोर ॾिनल आहे ऐं लफ़्ज़ बुनियादी तौर ते आवाज़नि जो ई मेलाप हूंदो आहे। छाकाणि जो असां को बि अखर खे नथा चई सघूं। मिसाल, हिकिड़ो आवाज़ आहे, इहे अखर आहिनि, सॉरी, ही पाण जेके लफ़्ज़ लिखूं था, हाणे ही जेके एतिरा असां अखर लिखूं था ऐं अखरनि जो मेड़ जेको आहे न, ही सभु अखरनि जा मेड़ थी विया, हिनजी त का माना कोन पई निकिरे। सो पाण लफ़्ज़ अहिड़े आवाज़नि खे चवंदा आहियूं जेको का ख़ासि माना मक़सदु ॾे ऐं उनखे पाण लफ़्ज़ चई सघूं था। असां ईअं कंहिं बि अखरनि जे मेड़ खे यानी 2-4 अखर मिली करे हिकिड़ो जेकर लफ़्ज़ ठही मिले त असां उनखे लफ़्ज़ नथा चई सघूं, छाकाणि जो उनजी का माना कोन थी मिले। असां लफ़्ज़ तॾहिं चई सघूं था जॾहिं उनजी माना न मिले। मिसाल, लफ़्ज़ आहे किताब। किताब जी हिकिड़ी असांखे मख़सूस माना मिले थी। मानी, लफ़्ज़ आहे मानी। लफ़्ज़ आहे असलम, असलम जी माना आहे। लफ़्ज़ आहे इस्म, लफ़्ज़ आहे दर, लफ़्ज़ आहे माण्हू, लफ़्ज़ आहे जानवर। हाणे जेके बि लफ़्ज़ पाण लिखियासीं ऐं वग़ैरह वग़ैरह, त इहे जेके सभु आहिनि सभिनी जी माना मिले थी ऐं मख़सूस तौर ते ख़ासि जॻहियुनि लाइ या ख़ासि शयुनि लाइ, ख़ासि जानदारनि लाइ या ख़ासि ऐं हिकु अलॻि हैसियत सां इस्तेमालु थींदा आहिनि ऐं हिननि जी अलॻि मफ़हूम निकिरे थी लफ़्ज़ हूंदा। हाणे लफ़्ज़ जा क़िस्म केतिरा थींदा आहिनि। सवाल आहे त लफ़्ज़ त थी वियो, लफ़्ज़ जा केतिरा क़िस्म आहिनि। मिसाल, हाणे हिकिड़ो लफ़्ज़ आहे दिलि, ॿियो आहे दिलरुबा, ठीकु आहे, ॿियो आहे दिलदार, ठीकु आहे, ॿियो आहे दिल। हाणे 4 लफ़्ज़ तव्हांखे नज़र आया हूंदा, हिकिड़ो दिलि, हिकिड़ो दिलरुबा, दिलदार, दिल। हिनखे दिल न बल्कि दिल पाण पढ़ूं था, ठीकु आहे। हाणे 4 लफ़्ज़ आहिनि ऐं 4 लफ़्ज़ बसि ईअं लफ़्ज़ न आहिनि त बसि लफ़्ज़ जुड़ी आहे, हिननि जा ज़रूरु के क़िस्म हूंदा। त असां 4 लफ़्ज़ गॾु छो था चऊं दिल त हिकिड़ो पंजाबी लफ़्ज़ आहे। माना हिकिड़ो लफ़्ज़ अहिड़ो आहे जेको शुरूआत आहे, अॻियां जेके 2-2, 4-4 अखर हिन सां गॾिजी ॿिया जेके लफ़्ज़ ठहंदा त उन लफ़्ज़नि छा थो चए। अहिड़ी तरह उन लफ़्ज़नि जी क़िस्मनि खे पढ़ण जी ज़रूरत आहे। सो असांखे पढ़ंदासीं त सिंधी या बल्कि लफ़्ज़ जा केतिरा क़िस्म आहिनि पाण पढ़ूं था। सो पाण सिंधी लफ़्ज़नि सां गॾु हलूं था, पर जनरल ते लिखूं था त लफ़्ज़ जा केतिरा क़िस्म आहिनि। लफ़्ज़नि जा बुनियादी तौर ते 4 क़िस्म आहिनि। केतिरा? 4 क़िस्म आहिनि। पहिरियों बुनियादी लफ़्ज़ या बुनियादी या
आज़ाद लफ़्ज़। ठीकु आहे। ॿियो आहे मुराकिब लफ़्ज़। टियां आहिनि मुरातिब लफ़्ज़। हिन जो चोथों जो क़िस्म आहे उन मां आहिनि ॿिटा लफ़्ज़। हाणे बुनियादी तौर ते ही लफ़्ज़नि जा 4 क़िस्म थींदा आहिनि ऐं 4 क़िस्म हिकिड़ा हूंदा आहिनि बुनियादी, जंहिंखे पाण प्राइमरी या फ्री फॉर्म या बेसिक वर्ड्स चऊं। ॿियो हूंदो आहे मुराकिब, जेके पाण अंग्रेज़ी में कंपाउंड वर्ड्स चवंदा आहियूं। ऐं सॉरी, 3 आहिनि मुरातिब, त मुराकिब लिखी वियो पर मुरातिब आहिनि, जंहिंखे पाण कॉम्प्लेक्स वर्ड चवंदा आहियूं। ऐं हुन खां पोइ आहिनि ॿिटा लफ़्ज़, जंहिंखे असीं तकरारी या इंग्लिश में रीडुप्लीकेटेड वर्ड्स चवंदा आहियूं। इहे बुनियादी तौर ते लफ़्ज़नि जा 4 क़िस्म आहिनि। हिन में पहिरियों क़िस्म आहे मुराकिब लफ़्ज़, सॉरी आज़ाद या बुनियादी लफ़्ज़। इन खे छोड़ी अञा चोथों असां वटि किताबनि में हिन जा लफ़्ज़ इस्तिलाह इस्तेमालु थींदो आहे मुफ़रद। हिनखे मुफ़रद लफ़्ज़ चइबो आहे। बुनियादी लफ़्ज़ जेके आहिनि पाण मुफ़रद लफ़्ज़ ई पढ़ूं था हिते, छाकाणि जो किताब में असां वटि 7वीं क्लास में ऐं 9वीं क्लास में इन लफ़्ज़नि जो ज़िक्र थियल आहे, मश्क कंहिं सबक़ में ॾिनल आहे ऐं उनखे उते मुफ़रद लफ़्ज़ तौरु सॾियो वियो आहे। अहिड़ा लफ़्ज़, अहिड़ा अकेला लफ़्ज़ जेके मुकमल बामाना हुजनि उनखे मुफ़रद लफ़्ज़ चइबो आहे। हाणे मुफ़रद लफ़्ज़ असीं अहिड़नि लफ़्ज़नि खे चऊं था जेके बुनियादी लफ़्ज़ त हुजनि पर बामाना हुजनि। यानी मथे जेके लफ़्ज़ जी ॻाल्हि कयासीं त लफ़्ज़ असां तॾहिं ई चई सघूं था जॾहिं उन लफ़्ज़नि में का माना, को मक़सदु निकिरे। ईअं ई असां अखरनि जे मेड़ खे असां नथा चई सघूं त लफ़्ज़ आहे, अकेलो लफ़्ज़ आहे, पर उन लाइ ज़रूरी आहे त उन लफ़्ज़ जी ज़रूरु माना निकिरे। हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। ॿी बुनियादी लफ़्ज़ पाण चई सघूं था जेके असां वधीक टोड़े न सघूं। यानी हिकिड़ो मुकमल लफ़्ज़ हुजे, उहो कंहिं मां फुटल न हुजे, बल्कि पाण ख़ुदि लफ़्ज़ हुजे। मिसाल मुफ़रद लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? अचो साॻे मिसाल हणूं था। दिलि, पोइ किताब, पेंसिल, पेन, सिंधी लफ़्ज़ तिॾ, खट, पग, ऐं मेज़ वग़ैरह वग़ैरह जेके लफ़्ज़ आहिनि उहे सभु मुफ़रद लफ़्ज़ आहिनि। हिननि खे पाण बुनियादी लफ़्ज़ चवंदा आहियूं, छाकाणि जो हिननि खे असीं वधीक टोड़े नथा सघूं। मिसाल लफ़्ज़ आहे किताब। हाणे हिनखे जॾहिं असीं टोड़ींदासीं, हिन खां जेकॾहिं असां किताब मां काफ़ कढंदासीं त ताब थी वेंदो। ऐं ताब यकीननि सिंधी ॿोली में लफ़्ज़ हूंदो, पर उन ताब जी माना उहा न हूंदी जेका किताब मां पाण कढूं था। या बे कढूं, किता, कुता, कता थी सघे थो, पर किताब कोन थींदो, माना निकिरंदी। सो इन्हनि खे पाण वधीक टोड़े नथा सघूं। इन्हनि मां को टोड़े ॿियो लफ़्ज़ नथा ठाहे सघूं। इन्हनि खे पाण सिंधी में किताब ई चवंदासीं। अहिड़ी तरह हिकिड़ो ॿियो मौज़ू आहे, सॉरी हिकिड़ो ॿियो क़िस्म आहे लफ़्ज़नि जो, मुराकिब लफ़्ज़। मुराकिब लफ़्ज़ छा आहिनि? अहिड़ा लफ़्ज़ जेके ॿिनि मुफ़रद लफ़्ज़नि सां मिली करे हिकु नओं लफ़्ज़ ठाहिनि। उनखे मुराकिब लफ़्ज़ चइबो आहे।
हाणे मुराकिब लफ़्ज़ पाण अहिड़नि लफ़्ज़नि चवंदा आहियूं जेके कजल तौर ते मुफ़रद लफ़्ज़ हूंदा आहिनि, यानी हिन में मुफ़रद लफ़्ज़ हूंदा आहिनि ऐं हुनखे जॾहिं असीं टोड़ींदा आहियूं त ॿई हिकु मुकमल बा माना हूंदा आहिनि। यानी जेके मुफ़रद लफ़्ज़ मां ॿ शयूं निकिरनि, ॿ लफ़्ज़ कढूं, ॿिनि हिसनि में कयूं त उन्हनि मां ॿिन्ही जी अलॻि अलॻि मुकमल माना निकिरे। मिसाल, सूरत खती, तव्हां लफ़्ज़ ॿुधो हूंदो यकीनन, जेकी पाण अल्फ़ाबेट, सूरत, अलफ़ बे, पटी वग़ैरह चवंदा आहियूं। हाणे सूरत खती हिकिड़ो मुकमल लफ़्ज़ आहे मुराकिब, जंहिंखे पाण हिन रूप तोड़े सघूं था, सूरत खती। हाणे सूरत जी पाण खे माना मिले थी मुंहुं, खती माना लिखण जो नमूनो, सूरत खती लिखण जे नमूने खे चयो वेंदो आहे। या अहिड़ो मिसाल हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ खट मिठड़ो, खट मिठड़ो लफ़्ज़ आहे। हाणे हिन जॻह असीं हिनखे लफ़्ज़ खे टोड़ींदासीं त हिकिड़ो थींदो खट, ॿियो थींदो मिठड़ो। अहिड़ा केतिरा ई लफ़्ज़ आहिनि, अॻु कथी या लठ सरदार, सौ पेरी वग़ैरह वग़ैरह। टियों लफ़्ज़नि जो क़िस्म जेको आहे उहो आहे मुरातिब लफ़्ज़। अहिड़ा लफ़्ज़ जेके अॻियाड़ी या पछाड़ीअ सां गॾिजी जुड़नि या ठहनि, उन्हनि खे मुरातिब लफ़्ज़ चइबो आहे। हाणे अहिड़ा लफ़्ज़ जेके अॻियाड़ियूं या पछाड़ियूं खणी अचनि, उन्हनि खे पाण मुरातिब लफ़्ज़ चवंदा आहियूं। याने अॻियाड़ी को बि लफ़्ज़ हिकिड़ो हूंदो, उन में हिकिड़ो सादो लफ़्ज़ हूंदो ऐं उनखे अॻियां पाण पछाड़ी चवंदा आहियूं। मिसाल लफ़्ज़ आहे मदद। ही 7वीं क्लास में, 8वीं क्लास में, 9वीं क्लास में, 12वीं क्लास में, ऐं 6वीं क्लास में, जेके बि 5 क्लास आहिनि, 5 क्लासनि में इहे लफ़्ज़ घणो इस्तेमालु थियल आहे। मदद लफ़्ज़ आहे, उनखे अॻियां ॾियूं था पाण पछाड़ी गार। हाणे हिन लफ़्ज़ खे जॾहिं मिलंदासीं थींदो मददगार। मददगार माना मदद कंदड़। या लफ़्ज़ आहे पाक, जो लफ़्ज़ आहे पछाड़ीअ सॉरी आस्थान, पाकिस्तान लफ़्ज़ छयो टोटल मुराकिब। पाकिस्तान जी माना छा थी? पाक जाइ ते रहंदड़। ठीकु आहे। या साज़गार, साज़गार माना इहो बि हिकिड़ो जेको आहे सो मुराकिब लफ़्ज़ आहे। मुरातिब ऐं कालम निगार, शिकार निगार, कहाणीकार, हिदायतकार, अदाकार, इहे जेके सभु आहिनि इहे सभु मुराकिब आहिनि। अहिड़ी तरह लफ़्ज़नि में इहे सभु पछाड़ियूं आहिनि, किथे किथे अॻियाड़ियूं इस्तेमालु थींदियूं। जे मिसाल लफ़्ज़ आहे पाण पढ़ियोसीं नासाज़, साज़ हुनजो जेकॾहिं असां अॻियाड़ी ॾियूं पोइ थींदो नासाज़। नासाज़ ते ना माना न। लफ़्ज़ आहे मुल, क़ीमत। ठीकु आहे। हुनखे अॻियाड़ी ॾींदासीं त पोइ लफ़्ज़ हिकिड़ो अॻियाड़ी ॾींदासीं ना अमल। वरी लफ़्ज़ आहे वेर, हुनखे असां अॻियाड़ी ॾेई कंदासीं सवेर। या वरी ॿी अॻियाड़ी हूंदी आहे अवेर। अहिड़ी तरह अॻियाड़ियूं पछाड़ियुनि जो हिकिड़ी मुकमल लिस्ट तव्हांखे मां मोकिलियां थो। सो हिन में
अहिड़ा लफ़्ज़ मुरतब लफ़्ज़ असां उनखे चवंदा आहियूं जेके अॻियाड़े ऐं पछाड़े सां गॾिजी निकिरनि ऐं अॻियाड़ी हिकिड़ो मुफ़रत हुजे ऐं उन में अॻियाड़ी हुजे या पछाड़ी हुजे गॾिजी हिकिड़ो लफ़्ज़ जोड़नि उनखे चवंदा आहियूं पाण मुरकब लफ़्ज़ ऐं लफ़्ज़नि जो चोथों क़िस्म आहे ॿिटा लफ़्ज़। लेक्चर वॾो थी वियो आहे इन करे मुख़्तसिर कयूं था। ॿिटा लफ़्ज़ अहिड़ा लफ़्ज़ जेके हिक ॿिए सां जुड़ियल हुजनि या हिक ॿिए पुठियां इस्तेमालु थियनि। उन्हनि खे ॿिटा लफ़्ज़ चइबो आहे। मिसाल उथ वेह, अच वञ, हेठि मथे, मानी बानी, सॉरी सो कीबोर्ड अॻिते करे थियो, मानी बानी वग़ैरह। इहे उहे लफ़्ज़ आहिनि जेके असां वटि आमतौर ते इस्तेमालु थींदा आहिनि ऐं इन लफ़्ज़नि खे ॿिटा लफ़्ज़ चवंदा आहियूं ऐं अहिड़ा असां वटि सभई लफ़्ज़ सिंधी ॿोली में इस्तेमालु थींदा आहिनि ऐं हिन जा केतिरा ई लफ़्ज़ आहिनि। सो उमेद आहे तव्हांखे अॼोकी लेक्चर मुंहिंजो लफ़्ज़ जा क़िस्म सम्झ में अची विया हूंदा। उन खां अलावा को बि सुवालु आहे त सुवालु पुछी सघो था। ऐं अॼु जो होमवर्क आहे त लफ़्ज़नि जे चइनी क़िस्मनि जा ॿ लफ़्ज़ लिखी मोकिलियो। तो उमेद तव्हांखे सम्झ में आयो हूंदो ऐं इंशाअल्लाह पाण वरी सुभाणे के नए मौज़ूअ सां गॾु हूंदासीं। साथ सलामत सिंध सलामत।